पैगाम सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पखे खां। ज़ुल्फ़कार अली मुगेरी जी रिपोर्ट मूजिबि पखो में JWC जे मरकज़ी अॻवान ज़फ़र अली अबड़ो जी अॻवानी में कन्वेंशन कोठायो वियो। पखो में JWC तंज़ीम तरफ़ां हिकु शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बाशऊर माण्हुनि शिरकत कई। तंज़ीम जे मरकज़ी अॻवान ज़फ़र अली अबड़ो समेत इलाइक़े जे सियासी, समाजी, मज़हबी, वापारी, सहाफ़िन, सुघड़नि, क़ौमपरस्त लेखक, सिविल सोसाइटी, पीपल्स पार्टी, ज़िलो सिंगारियो कमेटी, शहीद भुट्टो समेत अॻवाननि शिरकत कई। करजानी में JWC जे मरकज़ी अॻवान ज़फ़र अली अबड़ो ख़िताब कंदे चयो आहे त हिन तंज़ीम जोड़ण ऐं बुनियाद रखण जो मक़सदु आहे त सहाफ़ी, अदीब, लेखक, वकील, सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे गॾु करे ऐं हिकु मज़बूत तंज़ीम ठाहिणु आहे। हिक ॿिए जो आवाज़ बणिजी सिंध में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ जंग जारी रखंदासीं ऐं हिन तंज़ीम जे तरफ़ां हर क़िस्म जे मज़लूम माण्हुनि सां हिकु थी उन्हनि जो आवाज़ बणिजी उन्हनि जे हक़ वठी ॾींदासीं। होॾां डॉक्टर अलादीतो मुगेरी जो चवणु हो त समाजी बुरायूं वधी वियूं आहिनि। इन बुरायुनि जे हल लाइ तालीम ज़रूरी आहे। तालीम उहा रोशनी आहे जंहिं जे अचण सां मुल्क में ऊंदाही ख़तमु थी वेंदी आहे। बेरोज़गारी, बदहाली ऐं अनेक मसइलनि जे ख़ात्मो बि तालीम सां ई थींदो आहे। असांखे घुरिजे त पंहिंजी औलाद खे तालीम तरबियत ॾेई इन ज़ेवर सां नवाज़ियो वञे। गॾजानी में पेटे अलफ़ सिकंदर अली विर्क, क़ौमपरस्त जिस्कम अॻवान, दोदो देशी एडवोकेट, जमील अहमद भुट्टो, सुगर मौला बख्शीदी, फिदा हुसैन अब्बासी, मोहम्मद इस्माइल मुगेरी, जावेद अहमद जुणेदो, असगर मिरासी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त हिन तंज़ीम सां वास्तो रखंदड़ हर माण्हू सां गॾु आहियूं। उमेद आहे त तंज़ीम मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी इन्हनि जे हक़नि लाइ जा खोड़ कंदी। ॿिए पासे गरजानी में रोशन अली ख़ासकरी, रेस अहमद अली चांडियूं, नजावत मुगेरी, रेस अकबर अली मुगेरी, समाजी अॻवान लाला वाजिद गोपांग, आबिद हुसैन, इक़बाल अहमद, मीर मोहम्मद मुगेरी, हाफ़िज़ नूर मोहम्मद जाफ़री, वापारी इत्तेहाद जो सदर मोहम्मद अली मुगेरी, पीपल्स पार्टी UC सदर नसरत मेव, PP यूनिट पखो जो सदर मीर अख्तर हुसैन मुगेरी, मीर मुनीर अहमद खुश्क, मोहम्मद असलम खुश्क, जावेद अहमद गोदराई, सज्जाद हुसैन सूमरो, मोहम्मद रमज़ान सूमरो, अली अब्बास जमाली, वज़ीर अली, इज़हार अली मुगेरी, गुल मोहम्मद दरदड़, अब्दुल्ला मुगेरी, मोहम्मद आरफ जागीरानी, नेशनल प्रेस क्लब पखो जे सदर फ़कीर मोहम्मद मुबारक बलोच, मोहम्मद रफ़ीक बलोच ऐं ॿियनि शिरकत कई।